नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे शिकारपुर में ख़बर ॾींदा हलूं त नौजवान तंज़ीम जमियत उलमा इस्लाम ज़िले शिकारपुर जो वफ़न सुजादुल रहमान संदड़ो, अलादाद शरीफ शाहज़ेब अली पौड़, जमील अहमद संदड़ो, मीर ज़हूर बिरोई कुछ ॾींहं पहिरीं रहमियाबाद खानपुर में बेदर्दी सां शहीद कयल कारी मोहम्मद हनीफ़ बिरोई जे वारसनि सां ॻोठ पहुची ताज़ियत कई है। कारी मोहम्मद हनीफ़ बिरोई जे वारसनि जो चवणो हो त कारी मोहम्मद हनीफ़ खे क़त्ल थिए अॼु 3 ॾींहं गुज़री विया आहिनि। हिन महिल ताईं पुलिस कख भञी बीणो न कयो है। असांजी कंहिंसां बि ज़ाती दुश्मनी न आहे। बेगुनाह असांजे मोहम्मद हनीफ़ खे क़त्ल कयो वियो। असां आला ऑफिसरनि खां घुर करियूं था त जल्द खां जल्द कातिलनि खे गिरफ़्तार करे कैफ़े किरदार ताईं पहुचायो वञे। इन मौक़े ते सज्जादुल रहमान संदड़ो चयो आहे त असां हिन वाक़े जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। SSP शिकारपुर खां घुर करियूं था त कातिलनि खे गिरफ़्तार कया वञनि। असां मक़तूल जे वारसनि सां हर मोड़ ते गॾु आहियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।